अॼु असां हिन वीडियो में एक्सपोनेंशियल इक्वेशन के सॉल्व करण सिखंदासीं। हिकु अहिड़ी इक्वेशन जंहिंमें नंबर पावर जी सूरत में हुजनि ऐं हुननि में हिकु अहिड़ो अननोन वेरिएबल हुजे जंहिंजी क़ीमत असांखे फाइंड करणी आहे। जीअं त 3 पावर 2x इक्वल्स टू 27। जंहिं वेरिएबल जी क़ीमत असांखे फाइंड करणी आहे उहो पावर जी सूरत में आहे। त एक्सपोनेंशियल इक्वेशन जे रूल जे मुताबिक़ जेकॾहिं कंहिं बि इक्वेशन जे ॿिन्हिनि पासे नंबरनि जो बेस सेम आहे त उन जी पावर भी लाज़मी सेम हूंदी। पर हिते जेकॾहिं ॾिठो वञे त हिकिड़ी तरफ़ बेस आहे 3 जंहिंमें 2x पावर आहे ऐं ॿिए तरफ़ आहे 27 जंहिं ते 1 पावर आहे। जंहिं वेरिएबल जी क़ीमत असांखे फाइंड करणी आहे उन में बेस आहे 3 त लाज़मी असांखे 27 जो बेस 3 ठाहिणो पवंदो। पोइ ई त असां उन्हनि जे पावर खे इक्वल करे x जी वैल्यू फाइंड कंदासीं। उन लाइ असांखे 27 खे रिप्लेस करणो पवंदो 3 सां। मतिलबु त 3 खे केतिरी पावर ॾियूं जो 27 आंसर अचे। जेकॾहिं असां 3 खे 1 पावर ॾींदासीं त 3 अकेलो 3 आंसर ईंदो। पर जेकॾहिं असां 3 खे 2 पावर ॾींदासीं मतिलबु त 3 खे 3 सां मल्टीप्लाई कंदासीं त असांजो आंसर ईंदो 9। पर जेकॾहिं असां 3 खे 3 पावर ॾींदासीं मतिलबु 3 खे 3 दफ़ा मल्टीप्लाई कंदासीं त असांजो आंसर ईंदो 27 जेको असांजो रिक्वायर्ड आंसर आहे। हाणे असां हिन इक्वेशन खे रिप्लेस था कयूं 3 पावर 3 जे। जेका इक्वेशन हाणे असांजी ठही वई 3 पावर 2x इज़ इक्वल्स टू 3 पावर 3। हाणे बेस सेम थी चुका आहिनि त उन्हनि जी पावर्स खे असां इक्वल करे x जी वैल्यू फाइंड था कयूं। जीअं त उन्हनि जी पावर्स खे असां इक्वल कयो 2x इक्वल्स टू 3। हाणे असांखे x ते फोकस करणो आहे त सिंपली असां x जी वैल्यू कीअं फाइंड कयूं। जंहिं वेरिएबल जी वैल्यू फाइंड करणी हूंदी आहे उन सां गॾु जेको बि नंबर हूंदो आहे उनखे इक्वल जे हुन तरफ़ वञिणो हूंदो आहे। जीअं त x सां 2 मल्टीप्लिकेशन जी सूरत में आहे ऐं हुन तरफ़ वञी डिवाइड कंदो, तंहिं करे x जी वैल्यू अची वई 3/2।